नाम्यारे लेखक डॉक्टर मुरलीधर जे सिंधी उर्दू ऐं अंग्रेज़ी किताबनि जे मजमूए जज़्बनि जे किताब टिमूर्ती जी महूरती तक़रीब हैदराबाद रोशन ख़्याल फोरम जे सहकार सां वलीराम वल्लभ अदबी सोसाइटी तरफ़ां हैदराबाद में कोठाई वई। सिंधी ॿोली जे बाइख़्तियार इदारे में तक़रीब खे ख़िताब कंदे शौकत अली मुग़ल चयो त डॉक्टर मुरलीधर सिंधी ॿोली लाइ कमु कंदो रहे थो। मोहन जे दड़े जी ॿोली अञा ताईं पढ़िजी न सघी आहे, उन लाइ कोशिशि जारी आहे। हैदराबाद रोशन ख़्याल फोरम जे अॻवान डॉक्टर हमीद सुमरो चयो त डॉक्टर मुरली ऐं मुंहिंजे विच में 42 सालनि जी दोस्ती जो रिश्तो आहे। मूंखे मुरलीअ सां मिलण जो चयो वियो त मुलाक़ात थी पोइ को ॾींहुं ईंदो त चवंदो इहो ॾींहुं अवां छो न मल्हायो। उन बाद हू अदीब रिज़वी ॾे हलियो वियो जिते हुन कमु जारी रखियो। डॉक्टर अली मुर्तज़ा धारे जो चयो त डॉक्टर मुरलीधर जेको कमु करे थो उहो गैरतमंद माण्हू कंदा आहिनि। हिन 51 मज़मून लिखिया आहिनि, जिन मां 10 त गूगल ते आहिनि। हर यूसी में मोबाइल एम्बुलेंस हुजे जेका ब्रेस्ट कैंसर जी तशख़ीस करे। तक़रीब खे ख़िताब कंदे साहिब किताब डॉक्टर मुरलीधर चयो त एड्स जी बीमारी जो इलाजु न आहे, पर मेडिकल जे शोबे में उन ते जेको कमु थियो आहे उन जे नतीजे में हीउ मर्ज़ वधीक मुंतक़िल न थींदो। डॉक्टर मुरलीधर माज़ी जूं यादगिरियुनि ते वीचार वंडीरे चयो त मूं मैकडोलन ते टिशू पेपर ते हिकु मज़मून पिशपा ते लिखियो आहे। मुंहिंजी कोशिशि हूंदी त पंहिंजे किताबनि में माण्हुनि ताईं सही शयूं पहुचायां त जीअं माण्हुनि जो भलो थिए। प्रोग्राम आहे किताबनि जो मुहूर्त आहे। हिकिड़ो मुंहिंजो शाइरी जो किताबु आहे जेको तर्जुमो थियल आहे सिंधी किताब किरचूं किरचूं उदमा जो ब्रोकन इमोशन जे नाले ते, ऐं 2 किताब सिहत आहिनि। हिकिड़ो उर्दू में आहे मुंहिंजे किताब जो तर्जुमो आहे, ॿियो मूं मज़मून सहेड़े आहिनि जेका मां हेल्थ मैगज़ीन एडिट कंदो हुयुसि, उन मां उहे मज़मून वरितल आहिनि। त हीअ 3 किताबनि ऐं शाइरी, ऐं मुंहिंजी शाइरी घणो करे सोशल इशूज़ समाजी मसइला ऐं बीमारियुनि ऐं बीमारनि जी शाइरी आहे। ऐं जेकॾहिं सिहत जे किताबनि खे ॾिसूं त उहे बि सिहत मुतलिक़ ऐं घणो करे एहतियात, जीअं मुंहिंजे किताब जो नालो बि आहे त एहतियात सस्तो इलाजु महांगो। त मुंहिंजो घणो करे मज़मूननि में ज़ोर इहो हूंदो आहे त एहतियात कयो, बीमार न थियो, ऐं पोइ इलाजु ऐं उन जा जेके मसइला आहिनि पेचीदगियूं आहिनि उन खां बचो। त हीअ 3 किताबनि जो मुहूर्त आहे। पहिरियों दफ़ो मुंहिंजे किताबनि जो मुहूर्त थियो आहे ऐं हिन में केतिरनि नाले वारनि माण्हुनि ॻाल्हायो। तव्हां जेकॾहिं शुरू कयो त अमर सिंधू आहे, इरफान अमल आहे, अली मुर्तज़ा धारे जो साहिबु आहे, ऐं उनखां पोइ नाज़िर महमूद आहे, डॉक्टर हमीद सूमरो आहे, ज़ेब सिंधी साईं आहिनि, शबनम गुल हिन खे मॉडरेट कयो आहे। त इहो हिन ते ऐं महताब को राजती खे अचिणो हुयो, पर हुनजी हिकिड़ी इमरजेंसी मीटिंग थी, उन्हनि पंहिंजो लिखी मोकिलियो आहे किताबनि ते राय, उहो हाणे पढ़ियो वेंदो। त बहरहाल इहो मुख़्तलिफ़ माण्हुनि ॻाल्हायो ऐं सुठो रहियो। जी, अॼोको ई प्रोग्राम वलीराम वल्लभ सोसाइटी ऐं हर्फ जे पारां असां रखियो आहे। हिन में मज़ीद ॻाल्हि इहा आहे त बाबा साईं जो नालो, वलीराम वल्लभ साहिब जो नालो तर्जुमे जे हवाले सां हिकिड़ी ख़ासि अहमियत रखे थो। इन ॾिस में ही अॼु ॿियो प्रोग्राम आहे जंहिंमें असां डॉक्टर मुरली साहिब जा किताब जेके तर्जुमा थिया आहिनि अंग्रेज़ी में, उर्दू में ऐं सिंधी में, उन्हनि जी ओरिजिनल आहे, पंजाबी में बि थियो आहे। तर्जुमनि जे हवाले सां अॼु इहो हिकिड़ो तनक़ीदी हिकिड़ो प्रोग्राम हो जंहिंमें हिन किताबनि ते मस्बत ऐं मनफ़ी हवालनि सां कई शयूं डिस्टिंग ॿाहिरि आयूं, जंहिंमें जेके नाला तव्हांजे साम्हूं आहिनि, अदी अमर सिंधू आहे, ऐं असांजी अदी शबनम गुल साहिबा हुई, अरफाना मल्हा साहिबा हुई, साईं धारे जो साहिबु हो, इस्लामाबाद मां ख़ासि साईं नाज़िर महमूद। इन्हनि सभिनी जो इहो ई चवणु आहे त जेसिताईं असां पंहिंजे अदीबनि खे मोटिवेट न कंदासीं, ख़ासि तौर ते जेके तर्जुमा कनि था, ओसिताईं असां पंहिंजे ॿोली खे में वाधारो न पैदा कंदासीं। ॿी नंबर ते सिहत जे हवाले सां तमामु मुख़्तसर मवाद मौजूदु आहे। डॉक्टर मुरली साहिब SIUT में अदीबुल हसन रिज़वी साहिब जे वार्ड में तमामु सीनियर पोजीशन ते आहिनि ऐं हुते हॉस्पिटल हलाइनि था, पूरी OPD SIUT जी। त केतिरा ई पेचीदा मसइला अचनि था ऐं उन्हनि जा जेके एक्सपीरियंस थियनि था उन्हनि खे हिन किताबनि में लिखियो वियो आहे, जंहिंखे पढ़ण सां केतिरनि ई मरीज़नि खे फ़ाइदो थी सघे। डॉक्टर मुरलीधर जे किताबनि जी मुहूरत थी सिहत सभिनी लाइ, ऐं इन जो तर्जुमो सिहत सबके लिए। इन खां अलावा सिंधी शाइरी जो तर्जुमो ब्रोकन इमोशन जे नाले सां। डॉक्टर मुरलीधर जूं ख़िदमतूं तिब जी दुनिया में तमामु घणियूं
ख़राज तहसीन जूं हामिल आहिनि ऐं तमामु घणा मसरूफ़ आहिनि। SIUT जहिड़े इदारे में कमु पिया कनि डॉक्टर अदीब रिज़वी सां ऐं तमामु डेडिकेटेड ऐं तमामु मुख़लिस डॉक्टर आहिनि। त उन हवाले सां ॻाल्हि ॿोल थी जेको किताबु हिननि लिखियो आहे अवामी ज़िंदगी जे लाइ, मां सम्झां थी त अणॼाण ई जेका आहे बीमारियुनि खे वधाए थी ऐं अणॼाण ई जे करे ई माण्हू बीमारियुनि जो शिकार थियनि था। त इहे किताब ख़रीद कया वञनि जेके सिंधी उर्दू में आहिनि ऐं पढ़िया वञनि ऐं ख़ासि कर सोशल मीडिया ते ऐं इन्हनि खे ऑडियो करे ऐं डिजिटल फॉर्म में बि रिकॉर्ड करे सघिजे थो। मां इहो वलीराम वल्लभ अदबी सोसाइटी पारां रखियो वियो आहे। असांजो हिकिड़ो लेखक आहे डॉक्टर मुरलीधर, उन जा 3 किताब आहिनि जिन में हिकिड़ो उर्दू में, हिकिड़ो सिंधी में सिहत जे मामलनि जे मुतालिक़ ऐं हिकिड़ो जेको आहे सो हुनजी शाइरी जो अंग्रेज़ी में तर्जुमो आहे। उन सिलसिले में ही किताबु आहे ऐं उन ते मुख़्तलिफ़ माहिरनि ॻाल्हायो आहे ऐं उन जी इफ़्तिताही महूरती तक़रीब हुई। ऐं जेको ख़ासि तौर ते सिहत जे मामलनि में जेके किताब आहिनि उहे ज़बरदस्तु आहिनि। हुनमें सिहत जा आम रवाजी मसाला, मसइलनि दस्तनि जी बीमारी आहे, उल्टी आहे, लेस आहे, खंघि आहे, TB आहे, गुर्दनि जी बीमारी आहे, जेके बीमारियूं आहिनि उन्हनि जे बारे में नंढड़ा नंढड़ा मज़मून आहिनि। कोरोना जे बारे में मज़मून आहे ऐं जेके ॿारनि में बीमारियूं थियनि थियूं, टुकनि खां बचाइजे जिनखे नथा लॻनि टुका, उन्हनि जूं उन्हनि बीमारियुनि जे बारे में मज़मून आहिनि। सो इहा अॼु ही नंढड़ी तक़रीब हुई जंहिंमें मुख़्तलिफ़ माहिर ॻाल्हायो। असां हिन नशिस्त जी शुरूआत शाइरी सां कंदासीं, पर डॉक्टर मुरलीधर साहब जो थोरो तारुफ़ कराईंदी हलां। उहा तारुफ़ जा कंहिं तौर ते मोहताज न आहिनि। संदन वाबस्तगी सिंध इंस्टीट्यूट ऑफ यूरोलॉजी एंड ट्रांसप्लांटेशन सां आहे, जिते पाण हिकु हमदर्द मसीहा तौरु ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। जिस्म जी मसीहाई सां गॾु कलम वसीले रूह जी मसीहाई पिणु कनि था। ऐं संदन शाइरीअ जो मजमूओ सिंधीअ में शाया थियो हो, जेको पोइ तर्जुमो थियो ऐं हिन जो तर्जुमो प्रोफेसर MH सोलंकी साहब कयो आहे ऐं तमामु महारत सां तर्जुमो थियल आहे, जो लॻे थो त अंग्रेज़ी वारो तर्जुमो ॼण के अंग्रेज़ी ज़बान में ई लिखियलु आहे। हिन मजमूए में 104 मुख़्तलिफ़ नज़्म आहिनि ऐं हिननि नज़्मनि में तक़रीबन समाजी मसइलनि, अणबराबरी, गुरबत, इंसानी हक़नि जी पामाली ऐं अहिड़ा ॿिया अनेक मौज़ू नज़र अचनि था जेके हिन समाज खे उॾोहीअ जियां खाई रहिया आहिनि। इहा असांजे हिन मसीहा जी हमदर्द नज़र आहे ऐं एहसासाती मुशाहिदे वारी सोच आहे, जंहिंजे करे हुननि अस्पताल में रहंदे माण्हुनि खे जंहिं तरीक़े सां ॾिठो ऐं महसूसु कयो, उहे ई एहसासात, मुशाहिदाती एहसासात शाइरी जी सूरत में कलम बंदि कया। ऐं हाणे ज़ाहिरा जॾहिं असां शाइरी जी ॻाल्हि कयूं था त हिकु साइंस जो फ़र्दु, छो त शाइरी दाख़िली मन जो दाख़िली सफ़र आहे, पर साइंस ऐं शाइरी जो गहरो तालुक़ु आहे, छो त ज़हन में जेके न्यूरो ट्रांसमीटर्स आहिनि उन्हनि जे विच में जेका मुशाहिदाती हिकिड़ी तख़यलाती ऐं जीनियाती जेका पाण में गुफ़्तगू थिए थी, उहा बि तख़लीक़ी आहे। ऐं हिन वक़्तु हिन किताब वॾी गुफ़्तगू खे मुख़्तसिर कंदे मां जंहिं शख़्सियत खे हिते सॾींदसि, उहा असांजी तमामु घणी प्यारी मानाइती शख़्सियत आहे। सिंधी शाइरीअ जे हवाले सां संदसि वॾो कमु थियल आहे, ख़ासि करे सिंधी नज़म जे हवाले सां हुन तमामु ख़ूबसूरत ऐं तख़लीक़ी नज़म असांखे ॾिना आहिनि। पाण डॉक्टर आहे ऐं सिंध गवर्नमेंट जे मुख़्तलिफ़ इदारनि में ख़िदमतूं सरअंजाम ॾेई चुकी आहे। संदसि शाइरी जा 3 मजमूआ अची चुका आहिनि, जिन में दरिया खां ॿाहिरि 1985 में शाया थियो, ॿियो किताबु बंद अखियुनि में आसमान 2010 में, ऐं टियों किताबु ख़ूबसूरत नालो गुल मोहर जी मौसम 2023 में पधिरो थियो ऐं उहो बि हिन ई हॉल में उनजी महूरत थी ऐं उहे यादूं अञा ताईं असांजे ज़हन में जरकी रहियूं आहिनि, छो त उन वक़्तु वलीराम वल्लभ साहब बि असां सां गॾु हुआ। मां डॉक्टर पुष्पा वल्लभ खे गुज़ारिश कंदसि त हू अचे ऐं असां ॾिसूं त पंहिंजे जीवन साथी जे लाइ हू कहिड़ा वीचार असां सां वंडे थी। सभ खां पहिरीं मां शुक्रगुज़ार आहियां पंहिंजी माउ जी, पंहिंजे भाउ जी, पंहिंजे भाॼाई जी, जेके हमेशह हमेशह मूंसां गॾु रहे। उन खां पोइ सभिनी पंहिंजे दोस्तनि जे लाइ, अमर सिंधु जे लाइ,
इरफाना मला जे लाइ, शबनम गुल जे लाइ, जेके असांजे घर जे भातियुनि वांगुरु ऐं हमेशह असां सां गॾु रहंदा आहिनि, दुख सुख में असांजा साथी आहिनि। अॼु मूंखे सॾु कयो वियो आहे पंहिंजे जीवन साथी जे कम जे मुतालिक़ ॻाल्हाइण लाइ। त शख़्सियत खे बि कम खां अलॻि अलॻि विरहाए नथो सघिजे, पर मां कोशिशि कंदसि त मुंहिंजे फन जे बारे में तव्हांखे थोरी ॼाण ॾियां। हुननि जी जेको शाइरी जो किताबु आहे उहो अॼु मुंहिंजो मौज़ू आहे। मुरली पंहिंजो पाण खे मज़मून निगार भाईंदो आहे ऐं मज़मून लिखणु हुनखे ॾाढो चङो लॻंदो आहे, पर वक़्त जी कमी ऐं ॿियनि ज़िमेदारियुनि जे करे उहो एॾा मज़मून नथो लिखी सघे, त हुन पंहिंजी हिकिड़ी साइड रस्तो खोलियो आहे त इहो कम बि हलंदो रहे ऐं कम्युनिकेशन जारी रहे आवाम सां, माण्हुनि सां, ऐं उन्हनि जे मसइलनि जे बारे में, उन्हनि जे मसइलनि खे हल कजे। त हुन हिकु हंधि इहो बि ॿुधायो त वक़्त जी कमी करे ऐं मुख़्तलिफ़ ज़िमेदारियुनि जे करे नसरी नज़म खे अपनाए ऐं पंहिंजो बनाए। चाहे त नज़म छंद विद्या जे ते पूरा न बि लहनि, उहे बि पढ़ंदड़नि खे धूंधाड़े ज़रूर ॾींदा। हर नज़म में हिकु पैगाम, हिकु मशवरो, हिकु ख़्याल, हिकु कहाणी नज़र ईंदी। मुरली जे शाइर खे मौज़ूआती शाइरी चइजे त ग़लति न थींदो। शाइरी हिन जो पंहिंजो पाण सां ऐं समाजी मसइलनि सां ऐं ज़िंदगी खटण लाइ मौत सां झेड़े जो नतीजो आहे। हू पंहिंजे आस पास ते गहरी नज़र रखंदड़ आहे ऐं समाजी बराबरी खे पंहिंजी नज़मनि जो उन्वान बनाए थो। हाणे ईद बि वेझी आहे त ही नज़म मूं जेका सिलेक्ट कई आहे उहा ईद जे बारे में आहे। त ईद ते असां त पंहिंजी ख़ुशियुनि में मशगूल थी वेंदा आहियूं, इहो कोन सोचंदा आहियूं त असांजे आस पास, असांजे भरिसां कहिड़ा माण्हू आहिनि जेके इहे ख़ुशियूं नथा माणे सघनि। असां उन्हनि खे कहिड़ी तरह पंहिंजी ख़ुशियुनि में शामिल कयूं, ही शाइरी उन जे बारे में आहे। ईद ॾियारे पंहिंजे चौधारी नज़र वराए ज़रूर ॾिसजां, ईद ॾियारे पंहिंजे चौधारी नज़र वराए ज़रूर ॾिसजां। को ॿार बिना रांदीके जे, का न्याड़ी चूड़ी चंपल बिना, का माउ मेरनि कपिड़नि में, को पीउ आलियुनि अखड़ियुनि सां। ईद ॾियारे मां के पेर उघाड़ा लीड़ू कपिड़ा, किरचूं किरचूं कंहिंजा उदमा। ऐं इहो किरचूं किरचूं जेको आहे ऐं उदमा, इहो इन किताब जो टाइटल पिणु आहे। ही उनजी इहा टाइटल नज़म आहे ऐं इन में हिकिड़ो मैसेज बि आहे असांजे लाइ त असां कीअं जेके माण्हू ख़ुशियूं नथा माणे सघनि उन्हनि खे पाण सां गॾु कीअं ख़ुशियुनि में शामिल कयूं। दहशतगर्दी ऐं बर्बरियत केॾा हाञा करे ऐं केतिरा घर बर्बाद करे छॾिया आहिनि। इहो त ॼण असांजी ज़िंदगी जो हिसो बणिजी वई आहे। कोई धमाको असांखे हिसाए या ॾकाए नथो, असां बसि उनखे ख़बर सम्झी ॿुधी अॻिते हली वञूं था। पर शाइर चवे थो, बम बारूद खे अखियूं न आहिनि, बम बारूद खे अखियूं न आहिनि, सम्झ बि न आहे बारूदनि जो दीन न कोई ऐं न आहे मज़हब कोई। त उन में बि हिकिड़ो मैसेज आहे त उहो विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन सभु शइ खे तबाह कंदो अॻिते हली वञे थो। मुरली पंहिंजे रोज़ जे प्रैक्टिस ऐं ज़िंदगी ऐं मौत, पंहिंजी रोज़ानी प्रैक्टिस में ज़िंदगी ऐं मौत जी सनी लाइन खे ॾाढे क़रीब सां ॾिठो आहे, महसूस कयो आहे ऐं कॾहिं कॾहिं मौत जे वात मां छिके वापसि बि आंदो आहे। पर कॾहिं कॾहिं ईअं बि थिए थो जीअं शाइर चवे थो, हू खिले पियो, ॻाल्हाए पियो, बिस्तर तां उथियो, 2 चकर लॻाई, 1.5 मिंट मस्तु थियो, किरी पियो ऐं मरी वियो। ज़िंदगी केतिरी बि डिघी हुजे, मौत 1.5 मिंट जे फ़ासिले ते आहे। इहा उहा शाइर जी कैफ़ियत आहे, उहा महसूस करे थो जेका कि हिकु लम्हे में हिकु माण्हू ज़िंदा हो ऐं ॿिए लम्हे में उहो किथे बि कोन्हे। मुरली बुनियादी तौर ते वेड़ू आहे, हिनखे जाहिलियत, अणॼाणाई, ग़ुर्बत, बुख, बीमारी, समाजी ऊंच नीच सां जंग करणी आहे ऐं मुंहिंजी ख़्वाहिश आहे त उहो हमेशह विढ़ंदो रहे। सभु शयूं अखि ॿूट में सही नथियूं थी सघनि, सॼो वक़्तु
अंधेरे खे बदुआऊं ॾियण जे खां बहितर आहे त असां मां हर माण्हू पंहिंजे हिसे जो हिकिड़ो ॾीओ ॿारे ऐं दुनिया खे जगमगाए। थैंक यू सो मच। ज़किया टालपुर खे तव्हां जे ताड़ियुनि जे गूंज में संदसि जज़्बे खे यकीनी तौर ते दाद ॾियणु घुरिजे। अस्सलाम वालेकुम। मूंखे अॼु माना हिकिड़ी त माना ख़ुशी इहा महसूस थी जो मुंहिंजा काफ़ी जेके उस्ताद आहिनि ऐं उहे मुंहिंजे साम्हूं मौजूदु आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जंहिंजो आउं ही पढ़ी रही आहियां त उहा मुंहिंजी उस्ताद आहे। ऐं मूंखे ख़ुशी तॾहिं महसूस थी जॾहिं मूं कराची कॉलेज में जॉइन कयो त मैडम गौरी साम्हूं मौजूदु हुई। मूं तक़रीबन हुननि जा पेर वञी पकड़िया, हुन सुञातो बि न, पर मूं चयो मां तव्हांजी स्टूडेंट आहियां ऐं मुंहिंजो इश्क आहे तव्हां वलीराम वल्लभ जे करे वरी सिंधी में मास्टर्स कंदसि ऐं आउं PhD कंदसि। त इहो हिकिड़ो इश्क ऐं लॻाव आहे हिन ख़ानदान सां त अहिड़नि माण्हुनि खे सवें साल जियारण जे लाइ असांखे थोरो घणो कंट्रीब्यूट करणो पवंदो आहे। त बसि मां वधीक वक़्तु न वठंदमि, मुंहिंजे साम्हूं वॾा वॾा उस्ताद मौजूदु आहिनि त जेको मैडम वरी लिखियो आहे डॉक्टर वलीराम वल्लभ जी वलीराम वल्लभ जी जेका न्याणी आहे ऐं वरी जेका डॉक्टर मुरलीधर जी, असां बिल्कुलु पड़ोसी आहियूं। 11 साल कराची कॉलेज ऐं ड्रामा जो हिकिड़ो लिंक हाणे आउं ट्रांसफर कराए हैदराबाद आई आहियां। त जेके एहसास आहिनि उहे इंसान बल्कि मरीज़ इंसान जे अंदर बीमारी जे जहन्नम खे ठारण आहे, न कि मौत खां पोइ जहन्नम इन जो मौज़ू आहे। हू इंसानी जिस्म ते ऐं इंसानी माशरे में मौजूद ज़ख्मनि जी मसीहाई करे थो। हुनखे मौत खां पोइ जे कंहिं ख़ौफ़ जो को बि हल्को एहसास बि संदसि नज़मनि में मौजूदु कोन्हे थो। हू डॉक्टर जेतोणीक ॼाणे थो त मौत 1.5 मिनट जी विथीअ ते बीठो आहे, उन बावजूद बि ज़िंदगी खे ॻाए थो, ज़िंदगी सां मुखातिब थिए थो ऐं उन 1.5 मिनट जे फ़ासिले ते मौत बीठल हुजे, पर ही उहो तबलीगी डॉक्टर जेको उन ज़िंदगी खे पंहिंजो मौज़ू बनाए बीठो आहे। हिन संदसि मौज़ू संदसि तबलीग असांजे तव्हांजे सेहतमंद जिस्म सो संदसि मौज़ू bombs, arms and ammunition, heaven in eyes। पेशावराणी चूंड में मूंखे इहे ॿई पेशा यानी डॉक्टर ऐं उस्ताद पैगंबरनि जिया लॻंदा आहिनि, पर जे उहे डॉक्टर मुरलीधर जिया को शाइराणी दिलि बि रखे मौत जे बिस्तरे ते समझो त इहो हिकिड़ो मुस्लिम राइटर आहे ऐं इन माना तमामु सुठे नमूने सां हिन किताब खे लिखियो आहे। मां जेकर हिन खे तर्जुमो करे ऐं पंहिंजी सोसाइटीअ में ॾियां। उन किताब जो नालो हो हिंदू धर्म जो फ़लसफ़ो ऐं मुआशरती निज़ाम। छाकाणि त मां इन खे लिखण लाइ ॾियां पई त पोइ मूंखे लिखण बि कोन पियो अचे। उर्दू तमामु ॾुखी हुई, सकील उर्दू जंहिंखे चवंदा आहिनि। पोइ मां साईं वलीराम वल्लभ जो घर पुछा कराए पूरे ॻोल्हे लधो। साईं तमामु शफ़ीक़ ऐं मूंखे अदबी ॿोलीअ ॻाल्हाइण ऐं शाइरी करणु, जीअं साईं जे बारे में तमामु हिकिड़ो मुरलीधर साहिब जे लाइ हिकिड़ो चयो वियो त हुननि खे कहिड़ी ख़ूबसूरत दिलि आहे जेका माना डॉक्टर खे हुअणु घुरिजे। डॉक्टर जी दिलि साईं मूंखे तमामु घणी साईं वलीराम वल्लभ अची पोइ साईं वटि पंहिंजा किताब लिखी ईंदी हुअसि ऐं साईं मूंखे यादि आहे त सॼा सॼा मूंखे जुमिला कटराए वरी लिखाईंदा हुआ। ऐं साईं मूंखे चयो त तूं भले पंहिंजी पधराई कर, पर मूंखे ईअं लॻो त मां इहो अञा न पई करे सघां। बहरहाल हिते साईं जो जेको किताबु आहे
त सिहत सभिनी जे लाइ। मूं हुन ते तमामु थोरो मुख़्तर लिखियो ऐं ॻाल्हाइणो आहे। किताब मूं सरसरी नज़र सां सॼो ई पढ़ियो आहे। तमामु सुहिणो किताब लिखियलु आहे सिहत जे बारे में। आम माण्हूअ खे उहा मुख़्तलिफ़ ज़रियनि खां मालूमात माण्हू वठंदो आहे, पर उन में हुनखे छा हूंदो आहे जो हमेशह हिकिड़ो विसविसो ऐं हिकिड़ी बेयकीनी रहंदी आहे त अलाए ही सही लिखियलु आहे या अलाए कोन लिखियलु आहे। सिहत ऐं हुनजे बचाव जा तरीक़ा ऐं मर्ज़ ऐं हुनजे इलाज जे बारे में ॼाण ॾियणु, इहो को हर कंहिं माण्हूअ जो कमु नथो थी सघे, पर जे उहो ॼाण वारो माण्हू हिकिड़ो क़ाबिल डॉक्टर वटां मिले त हर माण्हूअ खे तसली हूंदी आहे। जेतोणीकि मर्ज़ जे इलाज जे बारे में लिखणु इहा हिकु वॾी ज़िमेदारी आहे ऐं महिनत वारो कमु बि आहे, छो जो मूंखे बि ख़बर आहे त हिकिड़ो पेपर लिखण जे लाइ या हिकिड़ी थीसिस लिखण जे लाइ तव्हांखे केतिरी महिनत करणी पवंदी आहे ऐं ही किताबु हिकिड़ो तव्हां लिखंदा आहियो त तव्हांखे तमामु घणी महिनत सां गुज़रणो पवंदो आहे। पर उनखे इन कम खे प्रोफेसर डॉक्टर मुरलीधर सिहत सभिनी लाइ एहतियात सस्तो ऐं इलाज महांगो, हिन जो जेको उनवान ई आहे जेको सो पंहिंजो पाण आहे, जंहिंमें सभु कुझु ख़बर पइजी वञे थी। इन उनवान सां तमामु सुठी नमूने साफ़ सवली ऐं तमामु अहिड़ी ज़बान लिखियलु आहे जेका आम माण्हूअ खे सम्झी सघे ऐं अहिड़ी तरह लिखियो वियो आहे। डॉक्टर मुरलीधर जे बारे में त इलाही कुझु चई चुका आहिनि, शायदि मां पहिरीं एतिरो कोन ॼाणंदी हुअसि। तव्हांजे लिटरेचर जे बारे में, तव्हांजे किताबनि जे बारे में, तव्हांजी पोइट्री जे बारे में साईं हिकु मञियल क़ाबिल फ़र्द शनास ऐं डॉक्टर जी हैसियत सां कमु करे रहिया आहिनि SIUT में। इहा सभिनी खे ख़बर आहे। डॉक्टर साहिबु आम मरीज़नि जे सवालनि खे ऐं उन्हनि जूं नंढियूं नंढियूं जेके परेशानियूं आहिनि उन्हनि खे ज़हन में रखी हिकु किताब जी हिन जोड़ जक कई आहे। हिन किताब में मूं जेको सरसरी सां सॼो ई ऑनेस्टी सां कयो, पर कुझु मूं स्किप बि कयूं शयूं, पर मूं जेको ॿारनि वारो पोर्शन हूंदो आहे, जीअं त मुंहिंजो थोरो हुन में कमु कयल हो त मुंहिंजो वधीक इंट्रस्ट हो त ॿारनि जी नशो नमा कीअं कजे ऐं ॿारनि जी खाद खुराक जे बारे में माना सुठी ॼाण ॾिनल आहे, सवलनि लफ़्ज़नि में लिखियलु आहे। सवली ज़बान में ॻाल्हाइणु तमामु ॾुखियो आहे। ॾुखी ज़बान में ॻाल्हाइणु माण्हू ॻाल्हाए वेंदो आहे, पर इहो मूं पंहिंजी ज़िंदगी में ॾिठो हो त सवली ज़बान करे मरीज़ ताईं उहा ज़बान पहुचे या मरीज़ जे अटेंडेंट ताईं पहुचे, इहा तमामु हिकिड़ी माना हुनर जी ॻाल्हि आहे। सो हिन किताब में ॿारनि जी नशो निमा जे बारे में खाद खुराक ऐं सुठी ॼाण ॾिनल आहे ऐं नंढनि ॿारनि खे खुराक कॾहिं शुरू कजे, कहिड़ी कजे ऐं केतिरी कजे, बचाव जे टुकनि जे बारे में बि इलाही सुठे नमूने सां बयानु कयल आहे। ॿियो त जेको नंढनि ॿारनि खे जेके बीमारियूं थींदियूं आहिनि जिन खे हुन में मतिलबु के हुननि जी जान खे जोखो हूंदो आहे, ख़ासि तौर ते आम माण्हू जेके हूंदा आहिनि से दस्तनि जी बीमारी आहे, जीअं त साह जी बीमारी आहे, त दस्तनि जी बीमारी में ख़ासि तौर ते जेका साईं जिन किताब में पाणीअ जी घटिताई, पाणी ऐं लूण जी घटिताईअ सां जेको ॿार में माना नुक़सानु थिए थो ऐं केतिरा ई ॿार इहो रिकॉर्ड में शामिल आहे त डायरिया या दस्तनि में हर साल पंहिंजूं ज़िंदगियूं विञाए छॾींदा आहिनि। पर मूंखे यकीन आहे त हिन किताब में जेको जंहिं नमूने सां डॉक्टर साहिबु पेश कयो आहे त लिखियो आहे त भई तव्हां ORS तव्हां ॾियो, पाणीअ जी घटिताई ॾिसो ऐं महसूसु कयो, ऐं अगरि तव्हांखे ORS न आहे त तव्हां घर में कहिड़ी तरह ORS खे ठाहे ॿारनि खे बर वक़्तु ॾेई हुनजी जान बचाए सघो था। ॾिनो आहे मूं सिर्फ़ु चंद शयुनि खे, त हिकिड़ो त ॿार छो त अहम आहिनि ऐं ॿियो हमल वारी माउ माना उमेद सां जेका माउ हूंदी आहे उनजे बारे में अक्सर माण्हुनि खे घटि आहे नॉलेज हूंदी आहे, ॼाण हूंदी आहे त अगरि माउ में इहो बि ॼाणा वियो त माउ में ग़िज़ा जी कमी आहे, त उन ग़िज़ा जी कमीअ या खून जी घटिताईअ जे करे
जेको हुनजे पेट में वार थिए थो त उहो बि कीअं उनजी वाध ते असर अंदाज़ थिए थो, जेको तमामु ज़रूरी आहे ऐं उहो बुनियादी इंसान जी ज़िंदगी आहे जितां हू वाध शुरू करे थो। जेकॾहिं उतां ई वार जी जेका घटितायूं शुरू थियनि थियूं, जी खीर पीआरण जो हिकिड़ो रवायो आहे त माउ जी थन जी कहिड़ी अहमियत आहे ऐं उन में कुदरती कहिड़ा जुज़ा आहिनि जेके ॿार जी सिहत जे लाइ फ़ाइदेमंद आहिनि। ऐं छोकिरियुनि जो बालिग थियण, जेको अक्सर अॼु बि ताईं असांजी फैमिलियुनि में ॻाल्हाइण जंहिंजे लाइ अञा बि थोरो माण्हू हिबकी ॻाल्हाईंदा आहिनि त छोकिरियुनि जे बालिग थियण वक़्तु ऐं माहवारी जे दौरान उहे कहिड़ी बीमारियुनि कहिड़ियुनि तकलीफ़ुनि खां गुज़रनि थियूं, मसइलनि खां, उन में बि बिल्कुलु घुर्ब ॿोलीअ में सुठे नमूने ॼाणियल आहे। हूअं त माण्हू गूगल मां ईंदसि त गुर्दनि जी बीमारियूं, जो इन्फेक्शन, गुर्दनि जो नाकारा थियण, उन्हनि जा सबब गॾु आख़िरत बि संवारे थो। इहो उन्हनि माण्हुनि जे लाइ आहे जिन खे इहो विसविसो रहंदो आहे त गुर्दे ॾियण खां पोइ ज़िंदगी सही तरीक़े सां अलाए गुज़ारे सघंदुसि या न। ऐं डॉक्टर साहब ॿियनि बि नंढियुनि टीबी, एड्स, स्किन ऐं मुंहंनि जी बीमारियूं, सभिनि जे बीमारियुनि लाइ तमामु सुठी ॼाण ॾिनल आहे। आख़िर में मां ईअं चवंदसि त ही किताब आम माण्हू जी सिहत जे बारे में ॼाण वाधारे सां गॾु हिकिड़ो मुस्तंद दस्तावेज़ जी हैसियत रखंदो। डॉक्टर मुरलीधर संदसि महिनत लाइ खीरू लहिणे। हाणे मां गुज़ारिश कंदसि डॉक्टर शौकत अली मुग़ल साहब खे, असिस्टेंट प्रोफेसर यूरोलॉजी लियाकत यूनिवर्सिटी। जीअं त असां डॉक्टर आहियूं, जॾहिं खां असां डॉक्टरी में अचूं पिया त हिकु ॿ शयूं ॾाढियूं इम्पोर्टेंट आहिनि, अहम आहिनि, जेके असांखे ॾाढी कमु ईंदियूं आहिनि। जे कुझु अहिड़ा स्कोरिंग सिस्टम आहिनि जेके असां मरीज़नि खे ॾींदा आहियूं, जेको पाण भरे पंहिंजी बीमारी जे बारे में ॿुधाईंदा आहिनि। उन जी हर दुनिया जी ॿोलीअ में ट्रांसलेशन थियल आहे, तरवीह थियल आहे, पर असां वटि उहे आहिनि कोन। इन जे करे ॾाढी ॾुखियाई थींदी आहे। हिकु त असांजो मरीज़ पढ़ियल घटि, ॿियो अंग्रेज़ी खां अणवाक़िफ़, त पोइ उहो उन जे लाइ ॾाढी ॾुखियाई थींदी आहे। त साईं जी कोशिशि जेकी आहे न ॾाढी इम्पोर्टेंट आहे, अहम आहे असांजी सिंधी ॿोली जे वधाउ जे लाइ। ऐं मां चाहींदुमि त जेको आहे न इहे शयूं वधनि, इहे शयूं थियनि। मां तव्हांखे हिकिड़ो सिंपल हिकिड़ो मिसाल ॾींदुमि, तव्हां सभु मूंखां पढ़ियल लिखियल आहियो, त मुंहिंजे दड़े जी ॿोली अञा ताईं पढ़ी न सघी आहे। उन जो हिकिड़ो वजह चवंदा आहिनि त रोज़ीटा स्टोन कोन्हे मुंहिंजे दड़े में। रोज़ीटा स्टोन उहो आहे जंहिं सुमेरियन जी यूनिफॉर्म, उन में ग्रीक लैंग्वेज, उन में सभु लैंग्वेजिस उन में हिकु हंधि लिखियलूं, जंहिंजे करे उहे पढ़िजी सघियूं। छा असांजी ॿोली ईअं थी वेंदी अॻिते 100 साल, 200 साल, 1000 सालनि खां पोइ जो हीअ ॿोली कोन पढ़िजी वेंदी? तंहिंजे करे ट्रांसलेशन जी एॾी अहमियत आहे। अॼुकल्ह ॿियो हिते जेको सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में असां बीठा आहियूं, त हिन खां बि अञा तेज़ी सां वधाउ करे सघिजे थो। अॼुकल्ह चैट जीपीटी जहिड़ा AI आहिनि, तव्हां मिंट में तव्हांखे हिकु सॼो चैप्टर बुक ट्रांसलेट करे सघे थो। त जेके हिते के अहिड़ा माण्हू आहिनि इदारे जा बाख्तियार, मां नथो ज़ाती तौरु सुञाणियां, उन्हनि खे बि अर्ज़ु कंदुमि त जेके तरक़ी याफ़्ता ॿोलियूं आहिनि, न सिर्फ़ु अंग्रेज़ी आहे, स्पेनिश आहे, फ्रेंच आहे, त सिंध जी सुञाणप तॾहिं थींदी जॾहिं तव्हां इहे शयूं खणी ईंदो। हाणे कमु एॾो ॾुखियो कोन्हे। हाणे तव्हां ट्रांसलेटर सां इहो कमु जेको 50 सालनि में थींदो, उहो हाणे 5 मिंटनि में थी सघे थो, ऐं इहो वधीक थी सघे थो। त मूंखे बसि चंद जुमिला चवणा साईं जे लाइ। जीअं साईं जो नालो आहे मुरलीधर, साईं जेको आहे न पंहिंजा नगमा, पंहिंजूं ॿोलियूं, पंहिंजी फ्लूट जेकी आहे वॼाईंदो रहे थो। मां फेसबुक ते बि साईं खे फॉलो कयां पियो। साईं उते बि कोशिशि करे पियो, हर हंधि किताबनि में कोशिशि करे पियो त पंहिंजी ॿोली वधे, असांजी सिंधी ॿोली इम्प्रूव थिए। बाक़ी एज़ अ डॉक्टर त मां कुझु कोन थो चई सघां। साईं लेजेंड आहे, पंहिंजे शोबे जो माहिर आहे। उते जेकी साईं जी क़ाबिलियत आहे, ही फोरम कोन्हे जो हुन ते ॻाल्हाइजे, पर मां असां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां ॾाढो। थैंक यू। मां इरफाना मला खे, डॉक्टर इरफाना मला खे गुज़ारिश कंदसि तूं अचे ऐं डॉक्टर मुरलीधर जे इन जेको अदबी सफ़र आहे हिन ते असां सभु पंहिंजा अहसास मुरलीधर जो किताब पढ़ी रही हुयसि, मूंखे बिटाई जो यादि अची रहियो। बिटाई तबीब जे तलाश में हुयो ऐं बिटाई जो हिकिड़ो आइडियल तबीब हो।
भिटाई चए थो त तन तबीब न तूं सुध न लही सूरज, या भिटाई चवे थो त पुठियसि पोइ तन तबीब न करिया। सो जॾहिं मां डॉक्टर मुरलीधर खे पढ़ी रही हुयसि त मुंहिंजो भिटाई जे तबीब खे जाचे थो, जे तन जे तबीब खे तलाश में आहे, असां ख़ुशनसीब आहियूं त उहो तबीब असां वटि मौजूदु आहे, SIT में प्रोफेसर आहे। ऐं न सिर्फ़ु उहो SIT में प्रोफेसर आहे पर हुन सां गॾोगॾु हुनजे दिलि में, छो जो मुंहिंजो पंहिंजो भाउ डॉक्टर आहे, मुंहिंजे फैमिली में 15-20 डॉक्टर आहिनि, ऐं मां ॾिसंदी आहियां त हू मौत खे ईअं डिक्लेयर कंदा आहिनि ॼण त का नॉन हैपनिंग हुजे। को एॾो हादसो हुजे कंहिं माण्हूअ जी का हुजे त चवंदा आहिनि बचनि मरी वञो, एॾो जज़्बाती तरीक़े सां उन्हनि जी जेका हूंदो आहे मरीज़ ॾांहुं ऐं मरीज़ जे बीमारियुनि ॾांहुं इमोशनली जेको दुख तकलीफ़ उहो मूंखे महसूसु न थींदो आहे। मूंखे लॻंदो आहे रोज़ अहिड़नि केसनि सां डील करे करे हुननि जो जेको जज़्बा आहिनि उहो सेंसिटाइज़ेशन ख़तमु थी वई आहे। पर डॉक्टर मुरलीधर खे जॾहिं मां ॾिसां थी या हुनजो पढ़ां थी त मूंखे महसूसु थिए थो त इन कतई कोन्हनि खे हिकिड़ा अहिड़ा फ़र्द आहिनि जेके इन्हनि सभिनी हैपनिंग्स मां, मरहलनि मां, मौत मां, उमेद मां, दुख मां, तकलीफ़ मां बार बार गुज़रनि था, पर उन्हनि जे अंदर जी हसासियत अञा वधीक वधे थी, अञा वधीक खेनि एहसासु थिए थो त हिकिड़ी इंसानी जान जो क़दुरु छा आहे, हिकिड़े इंसान जे दर्द खे जो दरमान कीअं करे सघिजे थो। त इहा यकीनन हिकिड़ी यूनिक खूबी आहे। उहो ई सबबु आहे जो डॉक्टर मुरलीधर रुगो सिहत जे हवाले सां मज़मून नथा लिखनि पर अमर सिंध जे चंद नज़म उनजा तव्हांजे अॻियां पेश कया त उन मां उहो दरकंदर दिलि ऐं मरीज़ ऐं डॉक्टर जो रिश्तो मूंखे उन ई तबीब जहिड़ो लॻे थो जेको सूर जी सुध लही सघे थो, जेको भिटाईअ जे बेत जो तबीब आहे ऐं जेको तन जो तबीब आहे। मन जा तबीब त हर कंहिंजा पंहिंजा पंहिंजा आहिनि, असांखे त तन जे तबीब जी इलाही लोड़ायो आहे। सो किताबनि में अचूं था असां डॉक्टर मुरलीधर साहब जंहिंजो किताब जेको मूंखे चयो वियो त तव्हांखे ॻाल्हाइणो आहे ऐं तव्हां वटि 10 मिंट आहिनि त मूं ॾाढी कोशिशि कई त समुझी नमूने सां 10 मिंटनि जेतिरो मकालो लिखी सघां। किताब जो उनवान आहे सिहत सभिनी लाइ ऐं डॉक्टर मुरलीधर पारां छपियल 3 किताबनि जो जॾहिं मूं वटि गुलदस्तो पहुतो ऐं जॾहिं बि को किताब पहुचंदो आहे त मां यकदमि ॾिसंदो आहे छा आहे त 3 किताबनि जी मूं स्कैनिंग कई, उन खां पोइ तरतीब सां किताब में मौजूदु जेके मज़मून हुआ ऐं जंहिं किताब ते मूंखे ॻाल्हाइणो हुयो उन जो मां जेको आहे सो उन जा मज़मून पढ़णु शुरू कया ऐं मां तक़रीबन 140 पेज हिकु सेटिंग में पढ़ी वियसि, छो त उहे मज़मून बज़ाहिर त बीमारियुनि जे हवाले सां हुया पर एॾी आम फ़हम ऐं दिलचस्प तरीक़े सां उहा मालूमात ॾिनल। इहो बि ॿुधाईंदी हलां त हीउ मज़मून अवामी आवाज़ अख़बार में हिकिड़ो सुफ़ो निकिरंदो हो सिहत जो जेको डॉक्टर मुरलीधर साहब पाण एडिट कंदा हुया, ही उहे मज़मून हुन में छपिया आहिनि, मुख़्तलिफ़ डॉक्टर माहिर डॉक्टरनि जा लिखियल आहिनि ऐं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते लिखियल आहिनि। उहो सहर जी हिन किताब में आयो आहे। हिन किताब में डॉक्टर पुष्पा लिखे थी त माना डॉक्टर खां आम फ़हम लिबास में ॿोलीअ में पोइ अवामी मज़मून लिखणु ॾाढो ॾुखियो आहे। डॉक्टर तहक़ीक़ी मकाला लिखंदा आहिनि। मां पाण केमिस्ट्री जी प्रोफेसर आहियां, मां केमिस्ट्री ते हिकिड़ो बि सिंधीअ में मज़मून न लिखियो आहे पर मुंहिंजा तहक़ीक़ी मकाला अलाए केतिरा जिन्हनि जे ॿोलीअ में पब्लिश थियल आहिनि, छो त असांजी जेका टर्मिनोलॉजी आहे, असांजी जेका केमिस्ट्री जी टर्मिनोलॉजी आहे, जेका मेडिकल टर्मिनोलॉजी आहे, उहा आम माण्हू लाइ जिन्हनि जी ॿोली आहे, आम माण्हू जे यूज़ जी उहा टर्मिनोलॉजी कोन्हे का। असां हुन में केॾा बि वॾा तज़िया ऐं पंहिंजी तहक़ीक़ करे मुहक़क़ पेश कयूं पर असांजे आम पढ़ंदड़ लाइ, आम माण्हू लाइ उहा सफ़ा यूज़लेस आहे। तंहिंजे करे उन्हनि डॉक्टरनि खे जेके दिलि जा माहिर डॉक्टर आहिनि, जेके बुकिंग जा माहिर, टीबीअ जा माहिर डॉक्टर आहिनि, उन्हनि खे मोटिवेट कनि। इहो सिर्फ़ु मज़मून सहण न हुया। डॉक्टर मुरलीधर साहब मूंखे यकीन आहे डॉक्टर असदुल्ला साहब एॾो वांदो न हुयो जो एॾा मज़मून दिलि जे हवाले सां लिखे। उन्हनि में इहा हसासियत जॻाइनि, उन्हनि खे मोटिवेट कनि त तव्हां हिन ॿोलीअ में हिन अख़बार जे पर्चे लाइ ही मज़मून लिखो, छो त आम माण्हू ताईं इहा ॼाण पहुचणु तमामु घणी ज़रूरी आहे। ऐं जीअं त मूंखां पहिरीं डॉक्टर पुष्पा चयो त गूगल ते ChatGPT ते इहे सभु शयूं तव्हां ॾिसी सघो था पर हिकिड़े माहिर डॉक्टर जे तरफ़ां जॾहिं का ॼाण अचे थी त उहा मुस्तनद ॼाण हूंदी आहे। इहो ई फ़र्क़ु आहे त ही मज़मून हिकिड़नि माहिरनि जा लिखियल आहिनि जंहिंमें हिकु लफ़्ज़ तके तोरे चयल आहे
कंहिं बि ॻाल्हि खे ईअं न बयानु कयो वियो आहे जेको मरीज़ लाइ हानिकार हुजे या सेल्फ मेडिकेशन दान ॾिनी हुजे। उहो बि हिकिड़ो ऐं अहिड़नि मज़मूननि खे वरी डॉक्टर साहब जी चूंड जेका मौज़ूअनि जी आहे उहा बि इंतिहाई शानदार आहे। मिसाल कर कल्ह ई मां डॉक्टर साहब जे फेसबुक प्रोफाइल जी मां बि आहियां माना फॉलोअर एंड फैन ऑफ डॉक्टर साहब, त डॉक्टर साहब जो हिकिड़ो मज़मून हुयो फेस्टुला ते लिखियलु त फेस्टुला छा आहे ऐं फेस्टुला कंहिंखे थिए थी। फेस्टुला जी बीमारी ते ॻाल्हाइण ऐं अहिड़ी बीमारी जेका औरत जे जिन्सी उज़वे जे ऐं पेशाब जे नाले जे मिली वञण जे करे जेको औरत अज़ाब भोगे थी उनखे आम फहम ॿोलीअ में बयानु करणु असां जहिड़े दकियानूसी समाज में माण्हू खे इहो अहसासु ॾियण त इहा बीमारी आहे, हिक जिन्स जी ॻाल्हि न आहे। इन लाइ वॾी महारत जी ज़रूरत आहे ऐं उन जे हवाले सां हिकिड़े आगाही ॾियण त इहा बीमारी सिर्फ़ु बीमारी न आहे, कीअं उहा औरत जेका इन बीमारी जो शिकार थिए थी समाज में आउटकास्ट कई वञे थी, कीअं उनखे उन जूं शादियूं टुटी वञनि थियूं, माण्हू उन्हनि खे छॾे ॾियनि था, उहा कहिड़ी भोगनाक खे मोह ॾिए थी। इन खां पहिरीं मूं उन मौज़ूअ ते सिर्फ़ु डॉक्टर शेरशाह जो अॼु खां कोई 10 साल पहिरीं हिकिड़ो किताबु पढ़ियो फेस्टुला जे हवाले सां। सिंधीअ में मूं पहिरियों साईं जो मज़मून पढ़ियो त साईं तव्हांखे जस हुजे जो अहिड़नि अहम मौज़ूअनि ते जेके जन खे असां अॼु ॾींहं ताईं लिखंदा आहियूं पेचीदा ऐं पोशीदा बीमारी, अञा ताईं डॉक्टरनि खे हिमत न थी सघी आहे त इहे पेचीदा पोशीदा कहिड़ी मुश्किल आहे। ही बीमारियूं आहिनि, हिननि जा नाला आहिनि, ही घटनाऊं आहिनि, जेके औरतूं मर्द मुख़्तलिफ़ क़िस्म जी बीमारियुनि जो शिकार आहिनि उन्हनि जा नाला वठो, उन्हनि खे पेचीदा ऐं पोशीदा छो था लिखो त हीअ उहा पेचीदा पोशीदा बीमारी आहे फेस्टुला जेकी हिकिड़ी औरत भोगे थी ऐं उन जे नतीजे में हिकिड़ो खानदान भोगे थो ऐं उहो पूरी मुआशरे में कीअं दुकार जो सबबु थिए थी। डॉक्टर मुरलीधर साहब उन ते वाज़िह तरीक़े सां लिखियो आहे। उन सां गॾोगॾु हिन किताब में मुख़्तलिफ़ जेके मौज़ू आहिनि उन में जीअं त डॉक्टर पुष्पा पारन जे हवाले सां ॻाल्हाए चुकी आहे, मां उनखे रिपीट नथी कयां। हिकिड़ो ॿियो इंतिहाई अहम मौज़ू आहे जेको हमल दौरान औरतुनि खे दिलि जी तकलीफ़ थिए थी, दिलि जूं बीमारियूं थियनि थियूं, उन सां गॾोगॾु ब्लड प्रेशर जेको आम तौर ते असां तव्हां सभिनी जे इर्द गिर्द जेके बि औरतूं आहिनि उहे इन मरहलनि मां गुज़रियूं आहिनि, पर असां कॾहिं इहो सोचियो कोन्हे को त इहा औरत जंहिंजो ब्लड प्रेशर अचानक वधी वियो आहे उनखे इहो सम्झो वेंदो आहे त हमल दौरान इहा नॉर्मल आहे, जॾहिं त हिते जेके 6-7 मज़मून आहिनि उन में वाज़िह तौर ते लिखियल आहे त इन जा नतीजा ख़तरनाक थी सघनि था। ऐं हमल दौरान असां रुॻो सेलिब्रेट कंदा आहियूं, पेरेंट्स जेके घर वारा हूंदा आहिनि उन्हनि जो सिर्फ़ु हिकिड़ो फोकस हूंदो आहे त औरत जे पेट में छोकिरी आहे या छोकिरो आहे, औरत सां उन सॼे अमल दौरान कहिड़ी वारदात थिए थी ऐं छा छा थी सघे थो। फेस्टुला विम जे दौरान थींदड़ बीमारी आहे, नंढी उमिरि जी शादियुनि जे करे इहा बीमारी थिए थी ऐं नंढी उमिरि जी शादियुनि ते कल्ह बि मौलाना हज़रात तक़रीरूं फरमाए रहिया हुया त औरत बालिग थी वञे थी ऐं बसि माहवारी अचण खां पोइ थी शादी करे सघे थी। त डॉक्टर मुरलीधर जहिड़ा डॉक्टर जॾहिं तहक़ीक़ साम्हूं आणनि था त औरतुनि जे हक़नि जा जेके बि माण्हू आहिनि उन्हनि खे ॾेखारे सघनि था त हू बालिग त थिए थी पर उन खां पोइ ॿार पैदा करण दौरान हुनखे कहिड़ियूं मरहला ऐं मुश्किलातूं पेश अचनि थियूं ऐं उन जा छा असर थी सघनि था उन औरत जे सिहत ते। ऐं उन दौरान हमल वारी बीमारियुनि दौरान जीअं त मां वुमेन राइट एक्टिविस्ट आहियां त इहे मूंखे मज़मून ॾाढा दिलि खे लॻा, इन लाइ दिलि खे लॻा त उन्हनि मज़मूननि मां मूंखे ख़बर पई त अगरि औरत खे दिलि जी तकलीफ़ थिए थी ऐं कहिड़ी कहिड़ी क़िस्म जी थी सघे थी त उनजे ॿार खे बि दिलि में तकलीफ़ थींदी जेको ॿार पैदा थींदो। असां इन्हनि सभिनी शयुनि खे एॾो कन्वीनियंटली इग्नोर कंदा आहियूं। केतिरियूं औरतूं आहिनि जेके हमल दौरान ब्लड प्रेशर अल्ट्रासाउंड करण लाइ सभु मुड़ुस वठी वेंदा, ससु वठी वेंदी, निणान वठी वेंदी, साहुरा वठी ईंदा त थी आया पुट, पर उन खां पोइ हुन सां जेके वारदात थींदियूं ऐं थी सघनि थियूं उन जे बारे में असांखे का घणी ॼाण कान्हे का। उन सां गॾु डॉक्टर कमर शाह जे मज़मून जो हवालो ॾिनो डॉक्टर पुष्पा, उन मज़मून में मूंखे हिकिड़ी नंढी शिकायत आहे त इहे मज़मून डॉक्टर मुरलीधर साहिब या त डॉक्टर कमर शाह जो स्टेटमेंट आहे माहवारी अचण खां पोइ 1.5 साल अंदरि छोकिरी शादी जे लाइक़ थी सघे थी। मां सम्झां थी त जदीद तहक़ीक़ ॿुधाए थी त माहवारी अचण खां पोइ घटि में घटि 8 साल औरत जी बच्चेदानीअ खे डेवलप थियण में लॻंदा आहिनि
त इहे मज़मून जेके मूंखे एॾी इंस्पायरेशन लॻी त मूंखे लॻो त इहा चुक बि न हुजणु घुरिजे हा ॾाढी डिटर्मिनेटेड आहे छो जो मारवारी जी उमिरि 10 साल आहे अगरि 1.5 साल में डॉक्टर खे फॉलो कयूं त 11.5 ऐं 12 साल जी उमिरि में चाइल्ड मैरिजिस थी वेंदियूं सो इहो नुक़्तो मां चाहियां थी त मां ॾाढो गौर सां इहो किताबु पढ़ियो त मूं इहो महसूसु कयो त इहा चुक आहे हिनखे करेक्ट कयो वञे उन खां पोइ बुकियुनि जे हवाले सां जेका हिन में मज़मून आहिनि साईं यूरोलॉजिस्ट आहे ऐं SIU में वेठो आहे सभ खां मुस्तनद ॼाण इहा पई अचे पर मूंखे इहो पढ़ी ॾाढो हैरानी लॻी त नील खां पोइ वादी मिस्र जे तहज़ीब खां पोइ सिंध में पुराणे दौर खां वठी बुकीअ जी पथरीअ जी बीमारी आहे ऐं तमामु घणी आहे पूरे पाकिस्तान जे मुक़ाबले में जेका पहिरीं सर्वे थी आहे सिंध में इहा बीमारी वधीक आहे त इहे उहे ॼाण आहिनि जेके असांखे कॉन्शियस कनि थियूं त असांजे इन्हनि बीमारियुनि जा सबब छा आहिनि सिहत असां जेॾीमहिल सिहत जी ॻाल्हि कयूं था त असां हिन खां केतिरा लातालिक आहियूं सिंध में केतिरी गुरबत आहे ग़िज़ायत जी केतिरी कमी आहे असांखे बीमारियूं नज़र अचनि थियूं पर बीमारियुनि जे सबब में वञूं था त उते बुख आहे गुरबत आहे जहालत आहे इहे टई उहे एलिमेंट्स आहिनि जेके असांखे बीमारियुनि जे शक्ल में उहे ज़हनी बीमारियूं हुजनि उहे जिस्मानी बीमारियूं हुजनि उहे मुआशरती बीमारियूं हुजनि उन्हनि जे पोयां बसर असांखे इहे अवामिल महसूसु थियनि था त इहे जेके मज़मून बुकियुनि जे पथरीअ जे हवाले सां आहिनि जंहिंमें 2-3 शयूं लिखियल आहिनि त सिंध में माण्हू प्रोटीन वारी ग़िज़ा नथा खाई सघनि जंहिंजे करे बुकीअ जी पथरीअ जा सबब या मसाने जी पथरी चढ़ण जा इम्कान ज्यादा आहिनि पाणीअ जो साफ़ पीअण जो साफ़ पाणी मुयसर कोन्हे ऐं टी ॻाल्हि जेका मूंखे वाक़ई ॾाढी माना ॾुख ॾिनो त जेको मज़दूर आहे जंहिंजो पघर घणो वहे थो जे स्पीड सां हुनजो पघर वहे थो ते स्पीड सां उहो पाणी नथो पी सघे उन में बि बुकीअ जे पथरीअ जा इम्कान ज़्यादा आहिनि असां अस्पतालुनि में वेंदा आहियूं असां ॾिसंदा आहियूं त अस्पतालूं ग़रीबनि सां भरियूं पयूं हूंदियूं पर बीमारीअ जो तबक़ाती पहलू असां कॾहिं कोन ॾिठो आहे डॉक्टर साहब जंहिं मज़मूननि में असांखे उहा जेका तबक़ाती तफ़रीक़ आहे जंहिंजो बुनियादी सबब आहे त मज़दूर ॾींहुं राति लोड़े बि थो बुख बि काटे थो बीमार बि उहो ई थिए थो तॾहिं ई सरकारी अस्पतालूं भरियल असांखे मिलनि थियूं ऐं इहा सॼी आगही जेका हिन किताब जे मुख़्तलिफ़ मज़मूननि में मौजूदु आहे मां सम्झां थी त हीअ रुगो सिर्फ़ु सिहत जे हवाले सां असां जोड़े ॾिसूं तॾहिं बि तमामु घणो अहम इहे मज़मून आहिनि पर जॾहिं इहे मज़मून तव्हां तफ़सील मां पढ़ो था त इहो तव्हांखे पूरे समाज में रुगो बीमारी न आहे तव्हांजे जिस्म जी बीमारी न आहे पर पूरे समाज जो आईनो असांजे साम्हूं अचे थो सो मां इहो तव्हां सभिनी खे चवंदसि अवल त मां डॉक्टर मुरलीधर खे शाबाश ॾियां थी त करोना हिकु आलमी वबा जो शानदार किताबु आहे उहो पढ़ी त असां हैरान थियासीं त साईं केॾो जल्द ऐं तुर्त उहो किताबु लिखियो उनमें तमामु घणी आगाही आहे हिन में जेके सिलेक्शन आहे वर्ड्स जी जेके मज़मूननि जी सिलेक्शन आहे उहा इंतिहाई जेका आहे अहिड़ी आहे जेका असांजे समाज में असांखे महसूसु थिए थी त इन्हनि मौज़ूअनि ते असांखे ॻाल्हाइणु घुरिजे इन्हनि मौज़ूअनि जी असांखे आगाही हुजणु घुरिजे ॼाण हुजणु घुरिजे सो साईं तव्हांजी महिरबानी तव्हां असांखे ॼाण ॾिनी हिननि मज़मून ज़रिए वधीक तव्हां सभिनी खे किताबु ज़रूरु पढ़णु ऐं तामीर जो जोहर लिखियलु हूंदो आहे उन्हनि जो तालुक बी जोही सां आहे डॉक्टर हमीद सुमरो साहब रोशन ख़्याल फोरम जा सदर आहिनि ऐं तिब जे पेशे सां वाबस्तु रहिया ऐं अदब जे हवाले सां उन्हनि जो ख़ासि लॻाव आहे ऐं अदबी सरगर्मियुनि खे हिमथाईंदा रहंदा आहिनि सिंध जा सियासी किरदार किताब उन्हनि जो मंज़र आम ते अची चुको आहे ऐं इन खां अलावा 7 किताब उन्हनि जा ऑनलाइन हिते मौजूदु आहिनि मां उन्हनि खे गुज़ारिश कंदसि त हू अचनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार डॉक्टर मुरलीधर के मुरलीधर कंदो ज़ाहिर आहे मां मुरलीधर मूंखे जेसिताईं यादि अचे थो त इहो मखदूम बिलावल हॉस्टल जेका चाणका जी आहे उन जे फर्स्ट फ्लोर ते जो कमरो वियुसि मां त हिकिड़ो ॿाराणी जो थोरे क़िस्म जो माण्हू फॉर्मेलिटी जी ख़बर मूंखे न नफ़ासत जी मूंखे ख़बर न मिलियुसि हिकिड़ो नफ़ीस क़िस्म जो माण्हू सनड़ा हथ सनड़ो बदन सनड़ा चप ॾाढो मोहबत सां मिलियो ऐं पोइ मूं सोचियो त हाणे हिनखे मूं फसायो आहे मूंखे पार्टी मोकिलियो आहे हर महीने पर्चो बि ॾींदोसांसि
ऐं फंड बि वठंदुसि, पर थोरो इहे तो मां हिन मां फासी वियुसि। थोरे एमआरडी तारीख़ में पादर खाई आयो हुउसि 83 वारी तारीख़ में, उन खां अॻु में साल सज़ा खाई आयो हुउसि 78 में। पर जॾहिं को वाक़ियो थींदो मुंहिंजी मेमोरी बि कंप्रोमाइज़ थी वई आहे ऐं जॾहिं मां इंतज़ार न आई, लेकिन उहो वञी फाइनल ईयर माना ज़ात ख़तम, घुमण ख़तम, फिरण ख़तम, ऐं फाइनल ईयर जेको ओल्ड जेको हूंदो आहे उहो जेको सभु कुझु ख़तम। इन ॾींहंनि में मुरली सां मुंहिंजा तालुकात थिया, पर इन बावजूद में सभु सलाह मशवरा ॾींदो रहियो आहे त ही माण्हू वाकई मूंखे पढ़ण लाइ हिन किताब ते डॉक्टर ओचा तारीफ़ कई, डॉक्टर इरफाना तारीफ़ कई। मां जीअं त सभिनी सब्जेक्टनि सां कंहिं न कंहिं हवाले सां लॻियल रहियो आहियां। मूं ओपीडी बि कई आहे, मूं क्लिनिक बि हलाई आहे, मां कोविड-19 जो ज़िले जामशोरे जो फोकल पर्सन हुउसि, टीपी टाट्स जो मां दादू ज़िले जो फोकल पर्सन हुउसि, ईपीआई प्रोग्राम जो मां दादू जो फोकल पर्सन हुउसि, पोलियो प्रोग्राम जो मां दादू जो फोकल पर्सन हुउसि। इहे सभई में मौजूद आहिनि। सभ खां पहिरियां हिकिड़ो मज़मून आहे दस्तनि जी बीमारी वारो। मां त इहो समिल मुरली सां ॻाल्हि पई कई त हीउ किताब एतिरो पुराणो आहे जो जेकॾहिं हिन खे पढ़ी केरु जे पोइ लॻे त मां सम्झां थो कंहिं न कंहिं जी जान ज़ाहिर थी वेंदी। सभ खां पहिरियों दस्तनि जी बीमारी ते मज़मून आहे, डॉक्टर ओचा ॾाढी तारीफ़ करे वियो आहिनि, ॿियूं ॻाल्हियूं सभु सही आहिनि। दस्त जो जॾहिं असां वटि मरीज़ ईंदो आहे त असां छा कंदा आहियूं, पीडियाट्रिशियन छा कंदो आहे, जेको आहे ORS ॾींदा, हुनखे रिहाइड्रेट कंदा, ज़रूरत पई ड्रिप लॻाईंदा, बाबा घर जो खाधो खाए, मां पंहिंजी खंज जारी रखे। लेकिन जंहिंखे दस्त हूंदा आहिनि उनखे ज़िंक बि ॾिबो आहे, उन ज़िंक जो हुन में कोई ज़िक्र न आहे। ऐं अहिड़े ॿार खे जॾहिं तव्हां मैनेज कयो था, हिकिड़ी ॿी ॻाल्हि मोकिली, बाबा इन जे टुकनि जो कोर्स पूरो थियल आहे, उनजो इन मज़मून में कोई ज़िक्र न आहे।